सिंध जे नाले वारे लेखक, कालम निगार ऐं समाज सुधारक मोहम्मद खान अबड़े जे निकोर किताब धुंधली दुनिया जी रोनमाई तक़रीब हवाउनि जे शहर हैदराबाद जे उगाह में थी गुज़री। तक़रीब जी सदारत 4 मार्च जे हीरे नाले वारे क़ानूनदान यूसुफ लगारी कई, जॾहिं त तक़रीब जो ख़ासि महिमान तइलीमदान ऐं लेखक काज़ी ख़ादिम कई। तक़रीब में सिंध जे केतिरनि ई इल्मी, अदबी तोड़े समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। तक़रीब में शिरकत कंदड़नि में साहिब किताब मोहम्मद खान अबड़ो खां अलावा नियाज़ पंवर, नसीर मिर्ज़ा, ख़ालिद खोखर, मुख़्तियार अबड़ो, शौकत अली हुजण, नूर चाकराणी, अहमद सोलंगी, प्रोफेसर मोहम्मद इस्माइल कुंबर, सुलेमान जी अबड़ो, कामरेड रसूल बख्श थेबो, प्रोफेसर इलियास भुट्टो, जावेद सोज़ालाई, शाइस्ता खोसो, इशरत हसन, सनम टालपुर, अब्दुल रहीम राहूजो, इमाम अली ॾेथो, अला बख्श कुंबर, रखियल मोराई, हमीद सब्ज़ोई, डॉक्टर मज़हर मेमण, शौकत मेमण, अनू सोलंगी, महबूब सिंधी, शबीर सियाल, एहसान लगारी समेत केतिरनि ई नाले वारनि अदीबनि, शाइरनि, सियासी तोड़े समाजी अॻुवाननि शिरकत करे मोहम्मद खान अबड़े जे इल्मी अदबी ख़िदमतुनि खे सराहियो। तक़रीब खे ख़िताब कंदड़नि जो चवणु हो त मोहम्मद खान अबड़े तमामु थोरे अरसे अंदरि 7 किताब सिंधी अदब जे झोल में विझी तारीख़ में पंहिंजो नालो लिखारायो आहे। हिननि जो चवणु हुयो त मोहम्मद खान अबड़े आलमी पस मंज़र में कालम लिखी धुंधली दुनिया जहिड़ो शाहकार किताब छपाए सिंधी अदब खे शाहूकार करे छॾियो आहे, छाकाणि त हिन खां अॻु सिंधी अदब में आलमी मौज़ुअनि ते तमामु घटि मवादु मिले थो। मुक़ररनि जो वधीक चवणु हुयो त मोहम्मद खान अबड़ो न फ़क़ति मुल्क जे वॾनि अख़बारुनि में कालम लिखे थो, पर हू हुन खां अलावा केतिरियूं ई तख़लीक़ी कम करे थो। गॾोगॾु हू समाज जी ख़िदमत बि कंदो रहे थो। हिक ई वक़्तु हिन जे घण रुखी शख़्सियत हुजण करे सिंध में मक़बूलियत माणी आहे। मुक़ररनि जो चवणु हुयो त मोहम्मद खान अबड़ो हिकु पोरियत लेखक आहे जेको ॾींहुं राति लिखी रहियो आहे ऐं सिंधी अदब जी ख़िदमत करे रहियो आहे।